नाज़रीन टन जाम भरिसां जी रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टकर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में मासूम ॿारड़ो फोत ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई आहे। वधीक तफ़सील मालूम थींदा मेहरान टीवी जे रिपोर्टर इमरान सोहो खां। जी इमरान, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुलु। टनू जाम में जेको आहे जानियुनि सां जेको आहे अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। मासूम बालक जंहिंजे नतीजे में जेको आहे फोत थी वियो आहे। संदसि अमड़ खे जेको आहे गंटी जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त कुबा स्टाफ खां ॻोठु जेको आहे लाशारनि ॾांहुं वेंदड़ जानियुनि सां जेको आहे कुन्नर रोड ते हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में 5 वरनि जो मासूम आहे नसीर लाशारी उहो मौक़े ते फोत थी वियो। संदसि अमर जेका आहे मिसमात रशीदा लाशारी उहा जेका आहे सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। उन हवाले सां जेको आहे अखियुनि ॾिठनि शाहिदनि ॿुधायो त जेको आहे जंहिंजे में मोटरसाइकिल सवार जानी जेके आहिनि उहे चिंची रिक्शा जे क्रॉस करे रहिया त 22 व्हीलर ट्रालर सां टकराइजी विया। जंहिं सबबु जेको मासूम बालक आहे नसीर ट्रालर जे टायर में जेको आहे विचड़ी ऐं चिबाड़जी जेको मौक़े ते फोत थी वियो आहे। जॾहिं त जेको संदसि अमर मिसमात रशीदा ज़ाल ममता लाशारी जेका आहे सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे जेको आहे मौक़े ते मौजूदु माण्हुनि RHC तनुजा मुंतक़िल कयो। उन खां पोइ जेको आहे उहो गंटी जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद उनखे जेको आहे नयो वियो आहे। ॿिए पासे जेको आहे शादी जी जेको ख़ुशियूं हुयूं उहे जेको आहे मातम में तब्दील थी वियूं आहिनि। पुलिस जेको आहे पहुची मासूम जे मड़ खे जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त जेको आहे 22 व्हीलर खे पुलिस जेको आहे पंहिंजी हिरासत में वरितो हो। ॿिए पासे जेको आहे नंढड़े जो जेको लाश आहे उहो घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो आहे। जी इमरान, अवां जी महिरबानी।